इसराइल जा ईरान ते हिक ॿिए ॾींहनि में हमला। इसराइल जा ईरान ते ॿिए ॾींहुं बि हमला। 10 ईरानी शहरनि में धमाका। वधीक ॿिनि जनरल्स, 3 एटमी साइंसदाननि, 30 फ़ौजी एहलकारनि समेत 65 शहरी शहीद। ईरान हिकु वधीक इसराइली F-35 जहाज़ किराए विधो। ॿियो पायलट गिरफ़्तार। इसराइली फ़ौज ईरान ते हमला जारी रखण जो ऐलान करे छॾियो। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त 2 ॾींहनि अंदरि ईरान जे 150 खां वधीक हंधनि ते बमबारी कई वई आहे। इसराइल ते हमलनि जो सिलसिलो जारी रहियो त हू तेहरान खे बाहि ॾेई छॾींदा। ईरान मिसाइल हमलनि सां इसराइल खे धोड़े छॾियो। 4 इसराइली शहरी मारिजी विया। 200 खां वधीक ज़ख़्मी। जदीद जंगी जहाज़नि समेत केतिरियूं ई इमारतूं तबाह। तल अबीब, यरूशलम, वलारिल, बैतुल मुक़द्दस समेत ॿियनि इसराइली शहरनि ते मिसाइलनि जी बरसात। इसराइली फ़ौजी हेडक्वार्टर, एटमी तहक़ीक़ी मर्कज़नि ते हमला। केतिरियूं ई इमारतूं मिटीअ जे ढेरनि में तब्दील। हर तरफ़ तबाही जा मंज़र। बिजली बंदि। यहूदी शहरनि बंकर में पनाह वठी छॾी। हंगामी हालतूं लागू। ईरान तरफ़ां वॾे हमले जी तयारी। अमरीका, फ्रांस, बर्तानिया खे बि आगाह करे छॾियो। ईरानी क़यादत जो चवणु आहे त इसराइल ते जल्द ख़ैबर मिसाइलनि सां हमलो थींदो। दुनिया हैरान थी वेंदी। इसराइल हाणे नतीजा भोगण जे मरहले में दाख़िल थी चुको आहे। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ जो ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां फ़ोन ते राबितो। ईरान सां ॿधीअ जो इज़हार। इसराइली हमलनि जी मज़म्मत। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त इसराइली चिड़ ॾियारींदड़ कारवायूं आलमी अमन लाइ संगीन ख़तरो आहिनि। इजराइल ने यमन को, ईरान को, फ़लस्तीन को टारगेट बनाया हुआ है। अगर आज मुस्लिम दुनिया जो है मुत्तहिद ना हुई और अपने अपने एजेंडे पे अपने अपने मफादात का तहफ़्फ़ुज़ करती रही तो सबकी बारी आ जाएगी। पाकिस्तान मुसलमान मुल्कनि खां इसराइल सां सफ़ारती लाॻापा ख़तम करण जो मुतालबो करे छॾियो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त मुसलमान मुल्कनि खे इसराइल सां सफ़ारती लाॻापा फ़ौरी तौर ख़तम करणु घुरिजनि। इसराइल ईरान, फ़लस्तीन, यमन खे टारगेट करे रहियो आहे। जेकॾहिं इसराइल जी रस्ता रोक न थी त हिकु हिकु करे सभिनी जो वारो ईंदो। फ़लस्तीनियुनि जी रथ सां हथ रंगींदड़नि सां हथ न मिलाइणु घुरिजे। विच ओभर जी सूरत-हाल ते गौर करण लाइ जल्द OIC जो इजलास तलब कयो वञे। भारतीय पायलट अभिनंदन खे वापसि मोकिलणु पाकिस्तान जो सरेंडर हुयो, जंहिं ते हू अॼु बि शर्मसार आहे। There's no military solution to the issue of Kashmir. There's no military solution to the issue of terrorism. There's no military solution to any of the problems. Pakistan believes we need a comprehensive dialogue with India. One in which we can talk about the root causes, be it the root cause of Kashmir, be it the root cause of terrorism, and one where we can address the issue of water. India has said no, 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 every step of the way. पाकिस्तानी पार्लियामानी वफ़द जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जो आहे त जंग कंहिं बि मसइले जो हल नाहे। ॻाल्हियुनि सां ई छिकताण ख़तम थींदी। एटमी ताक़तूं हुअण बावजूदि पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण तेज़ीअ सां वधे। कश्मीर समेत तकरारी मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारीअ सां ई मुमकिन आहे। ॻाल्हियूं न थींदियूं त छिकताण में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो। पाणी बंदि करण जी धमकी पाकिस्तान खे चिड़ ॾियारण जी कोशिशि आहे। पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। भारत ॻाल्हियुनि खां मुसलसल इनकार करे रहियो आहे। दहशतगर्दी जी का बि सरहद ऐं मज़हब न हूंदो आहे। ख़ितो इसराइल ऐं ईरान जी जंग बर्दाश्त न करे सघंदो। आलमी बिरादरीअ खे ईरान ऐं इसराइल जी जंग जे ख़ात्मे लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। पाकिस्तान खे FATF जी ग्रे लिस्ट में शामिल करण जी भारतीय कोशिश नाकाम। चीन, तुर्की, जापान तरफ़ां पाकिस्तान जे मौक़िफ़ जी भरपूर हिमायत। FATF तरफ़ां पाकिस्तान खे ग्रे बदिरां रिपोर्टिंग लिस्ट में रखण जो फ़ैसिलो। PWD के प्रोजेक्ट सूबों के हवाले कर दिए, उसकी फंडिंग भी दी, लेकिन
सिंध के प्रोजेक्ट नहीं किए, सिंध के प्रोजेक्ट अपने पास रख लिए। सिंध को मैंने कहा था अपनी कॉलोनी नहीं समझो, वफाक से सिंध को कंट्रोल नहीं करो, नहीं तो बजट पे वोट नहीं मिलेगा तुम्हें। कर लो पास, बजट कर सकते हो तो। वफाक फंड मनसूबा न ॾिना त बजट लाइ वोट न ॾींदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ऐलान संदसि चवण आहे त सिंध खे वफाक मां कंट्रोल करण माटेली मां वारो वता बंदि कयो वञे। सॼे मुल्क जा मोटरवे ठही विया। सखर हैदराबाद मोटरवे ते अची पैसा ख़त्म थी विया आहिनि। सिंध जो हिसो वठी ॾेखारींदा, ॿी सूरत में बजट पास करे ॾेखारियो वञे। सिंध खे वफाक ज़रिए हलाइण जी कोशिश हिकु दफ़ो ॿीहर नाकाम थींदी। ख़दशा ख़त्म न थिया त बीपी वफाकी बजट जी हिमायत न कंदे। सिंध वफाकी हुकूमत जी कॉलोनी नाहे। वफाकी सरकार खे सूबनि सां कयल वाइदनि ते अमल करणु घुर्जे। वफाकी सरकार 1900 अरब रुपयनि जो वाइदो कयो। बजट पेश करण खां हिकु ॾींहुं अॻु ॿुधायो वियो त रक़म घटि मिलंदी। 422.3 अरब रुपयनि जी रक़म पहिरियों ई घटि मिली आहे। कराची पोर्ट जो मोटरवे सां ॻंढिजण इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट तोड़े कारोबार लाइ ज़रूरी आहे। गुज़िरियल हुकूमतुनि तरफ़ां सखर हैदराबाद ऐं कराची मोटरवे न बणाइण ते हू कुझु बि न चवंदो। समूरियूं सियासी पार्टियूं वफ़ाक़ में रहियूं, जिन में बीपी जा 5 साल बि शामिल आहिनि। मोटरवे जो अहम हुकूमत कराची खां सखर ताईं मोटरवे सां ॻंढियल आहे। जेकॾहिं कराची मोटरवे न ठहंदो त लाभ हासिल न थी सघंदो। क़ौम सां वाइदो कयो आहे त कराची मोटरवेज़ खे फौरी तौरु शुरू कयो वेंदो। रुगो सखर खां हैदराबाद न, पर हैदराबाद खां कराची ताईं मोटरवे ठाहियो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल अलीम ख़ान। सिंध जी ज़मीन कंहिंजे बि हवाले न कई वेंदी। गैर आबाद ज़मीनूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत आबाद करण ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। माली ॾुखाइनि बावजूदि सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 12% ताईं इज़ाफ़े जो फ़ैसिलो कयो आहे। 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 12% इज़ाफ़ो थींदो। ग्रेड 17 खां 22 ताईं जे मुलाज़िमनि जी पघार 10% वधंदी। सिंध जी बजट में कंहिं बि क़िस्म जी नई टैक्स लागू न कई वई आहे। सिंध जा माण्हू बिजलीअ जे बहिरान सबबि परेशान आहिनि। हिस्को ऐं सेप्को खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण में अञा घणो वक़्तु लॻंदो। कराची शहर लाइ फंड न रखण जूं ॻाल्हियूं दुरुस्त न आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। सखर जी अदालत तरफ़ां ज़मीनुनि जी हेराफेरी जे केस में NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई समेत 3 ॼणनि जी मुस्तक़िल ज़मानत मंज़ूर। एंटी करप्शन कोर्ट नौशेरे फेरोज़ पुलिस जे क़तई चालान जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। ॿुधणी 16 जुलाई ताईं मुलतवी। शाहिदनि खे पेशीअ लाइ नोटिस जारी। शिकारपुर में मुबैना मुक़ाबले दौरान मारिजी वियल 5 ॼणनि जे वारसनि जो खानपुर में एहतजाजी मुज़ाहिरो। अख़बार जो चवणु आहे त शिकारपुर पुलिस मुर्तज़ा जतोई ऐं अमजद लोहर खे कूड़े मुक़ाबले में क़तल कयो। IG सिंध तरफ़ां जुड़ियल जांच कमेटी अञा ताईं साणनि को बि राब्तो न कयो आहे। गौसपुर मां जेकबाबाद वासी नारी मुबैना तौर अगवा। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। वारसनि जो चवणु आहे त नानाणनि वटि आयल नैना ख़ातून खे अगवा कयो वियो आहे। जेकबाबाद ऐं गौसपुर पुलिस मदद करण लाइ तयारु नाहे। कोटड़ी में ज़ाल हथां कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयल मुड़ुस फोत। लाश खणी एहतजाजी मुज़ाहिरो। ख़ुदा जी बस्ती में कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयल दिलबर चांडियो ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। वारसनि जो लाश खणी एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु आहे त पुश्मीना चांडियो दिलबर खे कुहाड़ियूं हणी क़तल कयो आहे। वाक़िए जी मुकमल जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। मुबारकपुर भरिसां ॻोठ फलाणी बंगलाणीअ में काल्हे इल्ज़ाम हेठि ढेर हथां भाॼी क़तल। जवाबदार दादू पिताफ़ी बंदूक जो फायर करे बख़्त ख़ातून खे क़तल करे छॾियो। कोट गुलाम मोहम्मद बे जो ॻोठ गुलाम रसूल शाह मां नौजवान ऐं नारी जा वण में टंगियल लाश। अनीता सोलंगी ऐं लेखराज कोहली जा लाश इस्पताल मुंतक़िल। घोटकी में मस्तानी औरत ते विच शहर में तशद्दुद कंदड़ जवाबदार कदीर सुंदराणी गिरफ़्तार। कादरपुर रोड ते मस्तानी औरत मथां तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। SSP घोटकी वाक़िए जो नोटिस वरितो। जवाबदार लाकअप हवाले केस दाख़िल।
तारीख़ी बाग कारकुन जल जबल जी नदीअ मां काठ जी क़दीमी मूर्ति हथ समाजी कारकुन अलह रखियो खोसे क़दीमी मूर्ति खे महफ़ूज़ करे छॾियो। संदसि चवणु आहे त मूर्ति क़दीमी जीअण या हिंदू मत जे दौर जी लॻी रही आहे। दक्षिण अफ्रीका टेस्ट क्रिकेट जो नओं चैंपियन बणिजी वियो। ऑस्ट्रेलिया खे शिकस्त दक्षिण अफ्रीका 282 रन्सुनि जो टारगेट 5 विकेटुनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो। ओपनर एडम मार्कम जी शानदार सेंचुरी मैन ऑफ द मैच करार। दक्षिण अफ्रीका 27 सालनि खां पोइ को ICC इवेंट खटण में कामयाब।